SSP हैदराबाद बदअमनी ते ज़ाब्तो न आणण तां 3 SHOs खे मुअतल ऐं 2 खे बदिली करे छॾियो आहे। SSP बदअमनी ते ज़ाब्तो न आणण तां 3 SHOs खे मुअतल ऐं 2 खे बदिली करे छॾियो। SSP पारां मुअतल कयल SHOs में सैफुल्ला बुग्गियो, निसार अहमद हालेपोटो ऐं ज़ाहिद इक़बाल चांडियो शामिल आहिनि। जॾहिं त SSP चलगिरी थाणे जे SHO अनवर ख़ानज़ादे खे बि बदिली करे टंडो यूसुफ थाणे ते मुक़ररु करे छॾियो। GOR थाणे जे SHO आज़म गोपांग खे बदिली करे कासिमाबाद थाणे ते मुक़ररु कयो वियो। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल सग़ीर अहमद सांगी हाली रोड थाणे ते SHO मुक़ररु कयो वियो। जॾहिं त ज़रियनि जो चवणु आहे त ॼाणायल SHOs खे बदअमनी ऐं मंशा जे विकिरे ते ज़ाब्तो न आणण ते मुअतल ऐं बदिली कयो वियो आहे। हैदराबाद मां ख़बर ॾियूं पिया SSP हैदराबाद बदअमनी ते ज़ाब्तो न आणण तां 3 SHOs खे मुअतल ऐं 2 खे बदिली करे छॾियो आहे। SSP बदअमनी ते ज़ाब्तो न आणण तां 3 SHOs खे मुअतल ऐं 2 खे बदिली करे छॾियो। SSP पारां मुअतल कयल SHOs में सैफुल्ला बुग्गियो, निसार अहमद हालेपोटो ऐं ज़ाहिद इक़बाल चांडियो शामिल आहिनि। SSP चलगिरी थाणे जे SHO अनवर ख़ानज़ादो खे बदिली करे टंडो यूसुफ थाणे ते मुक़ररु करे छॾियो। जॾहिं त GOR थाणे जे SHO आज़म गोपांग खे बदिली करे कासिमाबाद थाणे ते मुक़ररु कयो वियो। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल सग़ीर अहमद सांगी हाली रोड थाणे ते SHO मुक़ररु कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त ॼाणायल SHOs खे बदअमनी ऐं मंशा जे विकिरे ते ज़ाब्तो न आणण ते मुअतल ऐं बदिली कयो वियो आहे। हैदराबाद मां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। हैदराबाद में SSP पारां बदअमनी ते ज़ाब्तो न आणण तां 3 SHOs खे मुअतल ऐं 2 खे बदिली कयो वियो आहे। SSP बदअमनी ते ज़ाब्तो न